ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। नौशरो फिरोज़ लाखा रोड थाणे जे हद में आस-पास में बदअमनी वधी वई। लाखा रोड भरिसां इक़बाल डायरीअ जी गेट भरिसां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते इलाइक़े जे मुअज़्ज़िन मलक असद अहमान, यूसी काउंसलर साजिद शर ऐं कंबर हिस्बानीअ जे कार मथां फुरकण जी कोशिश दौरान फायरिंग में मौजज़ाना तौर महफ़ूज़ रहिया, जॾहिं त लाखा रोड पुलिस ख़ामोश बणियल आहे। मुतासिर थाणे ते इतला ॾियण लाइ पहुता त लाखा रोड थाणे ते को बि ज़िम्मेवार ऑफिसर मौजूदु न हो। अहिड़े वाक़े बैदि रहवासियुनि तोड़े शहरनि में सख़्त ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे। सुजान धुरनि पारां DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी इलाइक़े अंदरि बदअमनी, चोरनि, फुरनि जो आज़ार ख़त्म कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।